अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाणणु चाहींदा त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु कहिड़े साल पैदा थिया ऐं उन्हनि जो विसाल कहिड़े साल थियो? इस्लाम क़बूल करण खां पहिरीं उन्हनि जो किरदारु ग़ज़वे उहुद में ऐं ग़ज़वे खंदक में ऐं सुलह हुदैबिया वक़्तु उन्हनि जो किरदारु छा हो? उन खां पोइ इस्लाम क़बूल करण खां पोइ उन्हनि जो जेको किरदारु हो ग़ज़वे मौता में ऐं फ़तह मक्का में ऐं जंग हुनैन में ऐं ग़ज़वे तबूक में उन्हनि जो कहिड़ो किरदारु? ऐं छा तव्हां ॼाणणु चाहींदा त उन्हनि जो जेको किरदारु हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त में ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त में उन्हनि कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं जंगियूं हू विड़िया? त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अॼु पाण इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं। पर हुन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असां तव्हांखे हिकिड़ी अर्ज़ु कंदासीं। उहा अर्ज़ु इहा त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाए छॾियो। उनजो फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो त अहिड़ियूं मालूमाती इस्लामी तारीख़ी वीडियोज़ जो नोटिफिकेशन तव्हांखे मिलत। दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, ही सलाहुद्दीन अयूबी सीरीज़ जो 52वां लेक्चर आहे। हिन सीरीज़ में पाण ॻाल्हि पे कईसीं त सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में जेके फितना ज़ाहिर थिया, कूड़ी नुबुवत जे दावेदारनि जा, ज़कात न ॾियण वारनि जा, मुर्तदीन जा, उन्हनि फितननि खे मुख़्तलिफ़ जंगियुनि में हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि जो तमामु घणो अहम किरदारु। पर उन खां पोइ जॾहिं जेको ख़िलाफ़त सिद्दीक़ अकबर जेको ॿियो साल हो, उन में सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत ख़ालिद बिन वलीद खे पहिरीं ईरान न मोकिलियो, इराक़, ऐं पोइ उन्हनि इराक़ सॼो फ़तह कयो ऐं उन खां पोइ जेको उन्हनि खे शाम न मोकिलियो। त पंहिंजो अॼु जो बहरहाल मौज़ू इहो हो त पाण हज़रत ख़ालिद बिन वलीद जे बारे में ॻाल्हि कयूं। त हज़रत छो जो हाणे जेका तारीख़ आहे, हिस्ट्री आहे, यानी हज़रत सिद्दीक़ अकबर ऐं हज़रत उमर फारूक जी जेका उन्हनि जेके इस्लाम जूं सरहदुनि खे वधायो आहे, त उन में हिकिड़ो वॾो हिसो कंहिंजो आहे? हज़रत ख़ालिद बिन वलीद जो आहे। त पाण खे अॼु सिर्फ़ु पाण जंगियुनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदासीं। सुभाणे वारी वीडियोज़ में पाण इहा ॻाल्हि कंदासीं त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके एॾा वॾा वॾा कारनामा अंजाम ॾिना, उनजी वजह कहिड़ी हुई? बेसिकली ॿ वजूहात हुयूं। हिकिड़ी वजह थी हिकिड़ी पुरइसरारियत, हिकिड़ी स्पिरिचुअल, हिकिड़ी रूहानियत जेका हुई, या हिकिड़ी ख़ुसूसी निगाह करम हुई, अलाह ताला जो ख़ासि फज़ल हो। हिकिड़ी त उहा शइ हुई। ॿी शइ कहिड़ी? त हुननि जा जेका जंगी टेक्निक हुई, उहा उन दौर जी टेक्निक खां तमामु घणो अॻियां हुई। जेका जंगी हिकमत अमली हुई, स्ट्रेटेजी हुई, उहा तमामु घणी एडवांस हुई। ऐं उन में छा हो? त चवणु मक़सदु उन ते ॻाल्हि पाण सुभाणे कंदासीं। अॼु रुॻो पाण जंगियुनि जा नाला जेके आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदा वठूं, ठीकु आहे? अॼु अचा उन खां पहिरीं पाण थोरो हज़रत ख़ालिद बिन वलीद जो थोरो सो पाण ज़िक्र ख़ैर शुरू खां वठी कंदा वठूं। त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु पैदा कहिड़े साल थिया? हुननि जो जेको पैदाइश जो साल आहे उहो आहे 592, 592 ईस्वी, ठीकु आहे? ऐं विसाल जो साल 642, 642, ठीकु आहे? इहो पाण खे यादि रखिणो आहे। सो टोटल 50 साल उन्हनि जी उमिरि आहे। शहीद कोन थिया आहिनि। हिननि खे अफ़सोस हूंदो हो त शहीद छो कोन थिया। पर चवणु मक़सदु इहो आहे त अलाह जी तलवार हुआ न, सैफ़ुल्लाह हुआ। त सैफ़ुल्लाह खे माना कीअं को अलाह जी तलवार खे केरु टोड़े आहे? उहो टोड़े सघे ई कोन थिए, तसवुर ई कोन, इन करे उहे शहीद कोन थिया। त चवणु मक़सदु इहो आहे त इहो हुननि जो 50 साल हुननि जी ज़िंदगी, 592, 642। हाणे थोरो सो पाण ॻाल्हि कंदा वठूं त इहे कहिड़े क़बीले में आहिनि? बनु मख़ज़ूम क़बीले में। बनु मख़ज़ूम क़बीलो कहिड़ो आहे? कुरैश जी हिकिड़ी शाख आहे। पर बनु मख़ज़ूम क़बीलो जेको आहे न, उहो तमामु घणो नबी अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ हो। एसी ताईं जो जेको अबू जहल आहे, अबू जहल केरु आहे? उहो हिननि जे चाचे जो पुटु आहे। कंहिंजो? ख़ालिद बिन वलीद जे चाचे जो पुटु हो अबू जहल। ऐं जेका जंग बदर थी, जंग बदर में 25 माण्हू जेके आहिनि जहन्नम हासिल थिया आहिनि, जेके काफ़िर हुआ, मुस्लमान कोन थिया हुआ जंग मां। त चवणु मक़सदु इहो आहे त हीअ बनु मख़ज़ूम क़बीले जा हुआ। त शुरू में यानी ग़ज़वे उहुद में जेका मुसलमाननि खे जेके मुसलमान 70 मुसलमान शहीद थिया, उनजी हिकिड़ी वजह हुई। उहा वजह कहिड़ी हुई? नबी अलैहिस्सलाम
50 जेके तीरंदाज़ हुआ उन्हनि खे चयो हो त तव्हांखे पंहिंजी जॻह कोन्हे छॾणी, पर उन्हनि जॻह छॾे ॾिनी कंहिं वजह सां। त उतां खां वरी केरु आयो, हज़रत जेको ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेके अञा मुस्लमान कोन थिया हुआ, त उन्हनि जो घुड़सवार दस्तो हो, यानी हू घोड़ा खणी करे आया ऐं पोइ उन्हनि, ऐं उन में ई हज़रत हमज़ा सैयद शुहदा नबी अलैहिस्सलाम जा जेके चाचा हुआ उहे शहीद थिया हुआ, यानी कि मुसलमाननि खे नबी अलैहिस्सलाम खे बचाईंदे बचाईंदे ग़ज़वा उहद में उहे शहीद थिया। त चवण जो मक़सदु इहो आहे, हिकिड़ो त उहो ग़ज़वा उहद में जेको मुसलमान नुक़सानु पहुचायो सो ख़ालिद बिन वलीद जो उन वॾो किरदारु, अहम किरदारु। अच्छा, उन खां पोइ ग़ज़वा खंदक, हाणे ग़ज़वा खंदक जी सॼी डिटेल कोन्हे ॿुधाइणी, पर उहो सिर्फ़ु एतिरो ॿुधाइणो आहे त जेको ग़ज़वा खंदक हुई उन में ही जेके हुआ, यानी ख़ालिद बिन वलीद जेके अञा मुसलमान कोन थिया हुआ, घोड़ा डोड़ाईंदे खंदक पार करे आया। एसि ताईं जो नबी अलैहिस्सलाम जो जेको ख़ैमो हो उन ख़ैमे ते पहुची आया ऐं ज़बरदस्त लड़ाई थी है। पर उते हिकिड़ा सहाबी आहिनि, उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं उन्हनि सां गॾु उनजो पूरो दस्तो सहाबा किराम, पोइ उन्हनि खे रिट्रीट कयो आहे, ख़ालिद बिन वलीद खे वापसि धिकेल वियो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त उहो हमलो एतिरो त शदीद हो जो उन टाइम ते नबी अलैहिस्सलाम जी ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी असर जी नमाज़ क़ज़ा थी वई हुई उन हमले जे ॾींहुं। त चवण जो मक़सदु इहो एतिरो हमलो शदीद हो जेको ख़ालिद बिन वलीद कयो। उन खां पोइ जॾहिं 6 हिजरी हुई, नबी अलैहिस्सलाम जॾहिं आया पे सुलह हुदैबिया आया त उमरो करण जे लाइ, पर उहो सुलह हुदैबिया जे उनमें टर्न थी वियो। उन टाइम ते बि 100-200 घोड़ हज़रत ख़ालिद बिन वलीद सां गॾु कहिड़ो इकरमा बिन अबी जहल, अबू जहल जो पुटु इकरमा, उहो बि अञा मुसलमान कोन थियो, 200 घोड़सवार दस्ता खणी करे मके मदीने जो जेको रस्तो उते थी पी रहिया। त नबी अलैहिस्सलाम खे बहरहाल जहिड़ो कोन करिणो हो, जंग कोन करणी, त उहो जेको उन रस्तो चेंज करे वरितो सुलह हुदैबिया। पोइ सुलह हुदैबिया थी, उहा कहाणी वॾी आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त इस्लाम क़बूल करण खां पहिरीं बि ख़ालिद बिन वलीद जो अहम तरीन किरदारु हो। हाणे जॾहिं हू इस्लाम क़बूल था कनि, इस्लाम क़बूल करे था कनि मको फ़तह थियण खां पहिरीं, फ़तह मक्का खां पहिरीं, ऐं बल्कि हिननि सां गॾु ॿियो केरु तो मुसलमान थिए, हज़रत आमिर बिन आस, हज़रत उस्मान बिन तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु, मके जूं अज़ीम तरीन शख़्सियतूं। इन ते नबी अलैहिस्सलाम सहाबा किराम खे ख़ुशख़बरी ॾिनी त ऐं सहाबा, मके पंहिंजा जिगर गोशा, पंहिंजे जिगर जा टुकड़ा तव्हांजी हंज में रखी छॾिया आहिनि। इहो तॾहिं चयो जॾहिं ही मुसलमान थिया हुआ। उन खां पोइ ग़ज़वा मोता जी मूंखे डिटेल या जंग जी कोन ॿुधाइणी, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन ॿुधाइणो आहे कंहिंजो, हज़रत ख़ालिद बिन वलीद जो। जंग मोता 2 मुसलमान सिपा सालार शहीद थी विया। कहिड़ा? नंबर 1 जाफ़र तैयार, पहिरीं त हज़रत ज़ैद बिन साबित, पोइ हज़रत जाफ़र तैयार, पोइ अब्दुल्ला बिन रवाहा, पोइ चौथा जेके हुआ उहे ही हुआ। ऐं पोइ उन टाइम ते जॾहिं वापसि आया हुआ त नबी अलैहिस्सलाम जेको आहे सो हुननि खे लक़ब ॾिनो, कहिड़ो? सैफ़ुल्लाह, अल्लाह जी तलवार। ठीकु आहे। त जंग मोता खां पोइ फ़तह मक्का में बि मुसलमाननि जो जेको लश्कर हो मके में दाख़िल थियो त 9 तरफ़ खां मके में दाख़िल थियो। 8 तरफ़ त का लड़ाई कोन थी हुई, पर ख़ालिद बिन वलीद जी तरफ़ खां लड़ाई थी हुई। ॿिए पासे कहिड़ो? इकरमा बिन अबी जहल हो, जेको अञा मुसलमान कोन थियो, उन बारा लड़ाई कई हुई। उन लड़ाई में 12 काफ़िर जहन्नम हासिल थिया ऐं मुसलमान बि 2 शहीद थिया। विकीपीडिया जी रिवायत जे मुताबिक़, जेका स्क्रीनशॉट तव्हांखे हाणे छॾंदुसि। त चवण जो मक़सदु इहो आहे हिकिड़ो इहो। उन खां पोइ नबी अलैहिस्सलाम सां गॾु ग़ज़वा हुनैन में बनु सुलैम या बनु सलीम जी जेका क़यादत हुई उहा हिननि पे कई। ऐं जेको ग़ज़वा हुनैन में जेको ॾुखियो वक़्तु आयो हो, जंहिंमें तीरुनि जी बारिश थी वई हुई, उन टाइम ते जेके नबी अलैहिस्सलाम सां जेके बीठा रहिया उन्हनि में हिकिड़ा ही हुआ। अच्छा, उन खां पोइ जे ग़ज़वा तबूक में का लड़ाई कोन थी, पर उते ख़ासि तौर ते हिकिड़ो टास्क मिलियो कंहिंखे, हिननि खे मिलियो हज़रत ख़ालिद बिन वलीद खे, त तव्हां वञी के जेको दौमतुल जंदल जो जेको बादशाह हो, केरु? अक़ेदर बिन अब्दुल मालिक उनखे पकड़े अचो। चंड रात, मतिलबु चांदनी राति हूंदी, चंड राति हूंदी, ऐं जेको इहो हूंदो उहो अक़ेदर बिन मालिक उहो नील गाय जो शिकार करे रहियो हूंदो, या नबी अलैहिस्सलाम पहिरीं ॿुधाए छॾियो। जॾहिं हू विया 120 घुड़सवार जो दस्तो वियो, ऐं पोइ उते वञी करे जॾहिं ॾिठो त वाक़ई चंड राति हुई, शिकार करे रहियो हो, पर हुनजो जेको भाउ हो हसान, उन मज़ाहिमत कई, मज़ाहिमत में हू मारियो वियो।
पर हिन खे बहरहाल गिरफ़्तार करे वरितो ऐं पोइ इन शर्त ते छॾियो त तूं मदीने वापसि ईंदे ई पोइ सुलह जो जेको आहे सो मुआइदो कंदे। ठीकु आहे, त चवण मक़सदु इहो त ग़ज़वे तबूक में बि हिननि जो अहम किरदारु, उन खां पोइ अचूं था पाण ख़िलाफ़त सिद्दीक़ अकबर में। हाणे ख़िलाफ़त सिद्दीक़ अकबर में हिननि जो किरदारु आहे, जेके जंगियूं आहिनि, जंग बुज़ाफ़ा ऐं पोइ जंग यमामा ऐं पोइ जेके ज़कात जा मुनकरीन आहिनि ऐं जेके नबूअत जा दावेदार आहिनि, उन सभिनि सां जेको अहम तरीन जेके मार्का कया आहिनि उहे कीअं कया आहिनि, ख़ालिद बिन वलीद कया आहिनि। ऐं पोइ उन खां पोइ हुते ख़ालिद बिन वलीद जेको आहे ऑर्डर जारी थो थिए सासानी यानी ईरानी, अलबत्ता ईरानी जी जेका सल्तनत सासानी सल्तनत, उन बारे में हिकिड़ी डिटेल सां मूं हिकिड़ी वीडियो ठाही आहे, माना कल्ह ठाही हुई, उहा बि तव्हां ॾिसी सघो था। त चवण मक़सदु इहो आहे त इराक़ सॼो विया हुआ, इराक़ सॼो फतह कयो। हाणे हुन में कहिड़ियूं अहम तरीन जंगियूं नाला अॼु ॿुधाए थो वठां, डिटेल वरी पाण अचण वारी वीडियोज़ में ॻाल्हि कंदासीं। त पहिरीं नंबर ते जेका जंग हुई उहा जंग ज़ातुस्सलासिल, उन खां पोइ फतह हेरा, उन खां पोइ फतह अंबार, पोइ फतह ऐन तमर खां पोइ जंग फिरास। त इहे त मेन जंगूं हुयूं। उन खां पोइ ऑर्डर, हाणे अजीबो ग़रीब क़िस्म जो हिकिड़ो ऑर्डर, मतिलबु ऑर्डर त सिधो त शाम में मुसलमान जेके हुआ मैसूर थी विया हुआ, हिकु जॻह ते फासी विया हुआ, ऑर्डर जारी थियो त फ़ौरन तव्हां जेको शाम पहुचो। हाणे हज़रत ख़ालिद बिन वलीद किथे आहिनि, दौमतुल जंदल में आहिनि। हाणे दौमतुल जंदल मां किथे पहुचणो आहे, उन्हनि खे शाम पहुचणो आहे। त हाणे शाम वञण जा ॿई रस्ता हुआ, हिकिड़ो रस्तो त उहो हो जेको ही फतह करे आया हुआ इराक़ वारो, पर इहो तमामु घणो वॾो, हुन में तमामु घणो टाइम लॻी वियो, हुकुम इहो त फ़ौरन पहुचो। ॿियो रस्तो जेको तबूक वारो रस्तो यानी शामी सरहद वटां, पर शामी सरहद वटि केरु हुआ, हुते वरी रूमिन जा जेके किला हुआ उन में बि टाइम लॻी वेंदी आहे। त पोइ हिननि छा कयो, हिकिड़ो एडवेंचर कयो। हाणे अहिड़ा माण्हू एडवेंचर करे सघनि था, मतिलबु उन रस्ते खे केरु यूज़ ई कोन कंदो। उहो रस्तो कहिड़ो हो, वादी सहरान जो जेको हो सहरा हो, वादी सिरहान जो उहो सहरा हो, उन रस्ते खे केरु नामुमकिन हो केरु पार करे, माण्हू ईंदा ई कोन हुतां। पर दौमतुल जंदल मां हू पहुता कराकर, उन जॻह जो नालो आहे कराकर, उहो मक़ाम सुवा, 6 ॾींहं 5 रातूं। जॻह कहिड़ी आहे जिते पाणी ठुप कोन्हे, टेक्निक कहिड़ी आहे, हिकिड़ो 120 साल जो कोड़ो आहे हिकिड़ो, उहो हिकिड़ो दफ़ा हिन रस्ते सां गुज़रियो, उनखे पकिड़े जो, उनखे चयो तूं असां वठी हल। उहो वठो पियो हले, उहो वीचारो अंधो बि थी वियो, छो जो तमामु घणी हुते गर्मी हुई न, उन गर्मी जी रोशनी वजह सां उहो वीचारो अंधो थी वियो। रस्तो भटकी वञनि हा त भई थी वञे हा, पर 500 माण्हुनि जो इहो जेको दस्तो इहो वञे पियो उन रस्ते ते। डिटेल अचण वारी वीडियो में, पर चवण जो मक़सदु इहो आहे त टेक्निक कहिड़ी कई, उठ आहे, उठ उन्हनि खे तमामु घणो पाणी पियारे ऐं पोइ उठ जो जेको वात हो उनखे सील करे ऐं पोइ रोज़ाना हिकिड़े उठ खे उहो क़तलु कंदा, ऐं पोइ उहो जेको पाणी जेको उठ जे अंदरि रिज़र्व थी ईंदो, उनखे कहिड़ी रीति जेको आहे न उहो मुसलमान जेके सो यूज़ कंदा हुआ। ॾाढी अजीबो ग़रीब क़िस्म जी ॻाल्हि आहे, पर इन जी डिटेल इंशाअल्लाह इन वीडियोज़ में ईंदी। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं हीअ पहुता न, मुसलमाननि जी लड़ाई पई हली, हीअ पहुची हलिया त मुसलमान हैरान थी कीअं पहुची हलिया ख़ालिद बिन वलीद, हिन रस्ते तां अचनि हा तॾहिं महीनो लॻी विया, हिन रस्ते तां अचनि हा त मुमकिन कोन एतिरो जल्दी अचणु, पहुची कीअं हलिया। अॻियां हुननि खे बि हैरानगी तमामु घणी, जिन सां जंग पहिरीं रूमिन सां। त चवण जो मक़सदु इहो हिकिड़ो थी वियो। अच्छा, उन खां पोइ जेके नंढा शहर शाम जा, उहे त ख़ैर उन्हनि ते त ख़ालिद बिन वलीद जेको आहे सो कयो। हाणे कहिड़ा शहर जेके शाम में जंग बुसरा थी, बुसरा जो इलाइक़ो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि मुआसिरो कंहिंजो कयो, जेको रूमी सल्तनत जो जेको क़ल्ब हो, अहम तरीन शहर उहो हिकिड़ो दिमिश्क हो। त दिमिश्क जो मुआसिरो कयो, पर जेको हरकिल हो न, हरकिल छा कयो त मुसलमाननि खे पोयां खां अची अटैक करण जी तयारी कई। मतिलबु हरकिल पंहिंजी फ़ौज जेका हुई सा अजनादेन में अची गॾु कई। अजनादेन में लखे माण्हू अची विया, लखे रूमी हुआ। अच्छा, हैरत आहे, मतिलबु पाण डिटेल त पोइ ॻाल्हि कंदासीं, पर चवंदा त अजनादेन में जेके काफ़िर मरिया आहिनि 70,000 ऐं मुसलमान घणा शहीद थिया आहिनि, सिर्फ़ु 450। ॾाढी अजीब सी ॻाल्हि थी लॻे, सिर्फ़ु 450 अजनादेन खां पोइ वरी दिमिश्क फतह थिए थो, दिमिश्क फतह थियण खां पोइ थिए थी। अच्छा, दिमिश्क जीअं फतह थिए थो, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु जो विसाल थी थो वञे। पोइ केरु था अचनि, हज़रत उमर जीअं अचनि था, उहे जेके आहिनि, जेको सिपा सालार वारो जेको स्टेटस आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, उहो हज़रत ख़ालिद बिन वलीद खां हटाए करे कंहिंखे था ॾियनि, हज़रत अबू उबैदा बिन अल जर्राह। उन्हनि खे चवनि था त हाणे तव्हां जेको आहे सो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे। बहरहाल जंग यरमुक जी हालतूं ॾिसी करे अबू उबैदा वरी बि पंहिंजो नाइब जेको आहे सो हिननि खे रखी वियो, कंहिंखे ख़ालिद बिन वलीद। ऐं थिएटर कमांडर जेके हुआ उहो वरी बि ख़ालिद बिन वलीद ई हुआ।
जंग यरमूक, उहा जंग जंहिंमें मुसलमान सहाबा किराम 1000 हुआ, 40,000 पे मुसलमाननि जो लश्कर हो ऐं हुते जेको जंहिंसां जंग हुई रूमियुनि सां उहो 2,40,000 हुआ। मतिलबु एतिरा घणा 5-6 गुना वधीक हुननि सां जंग थी। ख़तरनाक क़िस्म जी जंग यरमूक आहे। डिटेल इंशाअल्लाह पाण पोइ ॿुधाईंदासीं। पर चवण जो मक़सदु इहो आहे त उहा जंग यरमूक जंहिंमें 1000 सहाबा किराम, 100 सहाबी उहे हुआ जेके जंग बदर वारा हुआ। तो तक़रीबन माना हर माण्हू हुते पहुची वियो। जंग यरमूक इंतहाई अहम तरीन जंग, ख़ालिद बिन वलीद उहा खटराइनि था। उन खां पोइ ॿियूं जंगूं आहिनि, अहम तरीन जंगूं आहिनि। उन खां पोइ जेको जंग हम्स, पोइ हलब, किंसरीन जी फतह 638 जेके आख़िरी 4 साल आहिनि न, उहे हज़रत ख़ालिद बिन वलीद गुमनामी जी ज़िंदगी में गुज़ारिया आहिनि। छो गुज़ारिया आहिनि? वजूहात आहिनि। उन वजूहात ते पाण ॻाल्हि कंदासीं। पर हिकिड़ी तारीख़ जो हिकिड़ो अलमियो आहे त जेके मुसलमाननि जा जेके जर्नेल आहिनि जिन सिंध फतह करण वारा केरु, क़ासिम, मोहम्मद बिन क़ासिम। ईरान स्पेन फतह करण वारा केरु, तारिक बिन ज़ियाद। चाइना खे फतह करण वारा केरु, मुस्लिम बिन कुतैबा। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि जे बारे में मूं हिकिड़ी वीडियो ठाही हुई त इन्हनि जो अंजाम अहिड़ो छो थियो। ईअं ई हज़रत ख़ालिद बिन वलीद जी बि जेका आहे उहा बि गुमनामी में आख़िरी ज़िंदगी गुज़री आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त इंशाअल्लाह डिटेल पाण ॻाल्हाईंदासीं। अच्छा, सुभाणे जी वीडियो में छा हूंदो? सुभाणे जी वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं ख़ालिद बिन वलीद जी जेका पुरइसरारियत आहे, जेका स्पिरिचुअल पावर आहे, जेका हुनजी नफ़्सियात आहे, जेका हुनजी कॉन्फिडेंस आहे ऐं जेका हुनजी मिलिट्री स्ट्रेटेजी आहे, जंहिंखे पोइ अचण वारा जेके वॾा वॾा जर्नेल आहे उन्हनि उन्हनि खे फॉलो कयो आहे। त इंशाअल्लाह हुननि जी मिलिट्री स्ट्रेटेजी ऐं हुननि जी स्पिरिचुअलिटी सुभाणे जी वीडियो इंशाअल्लाह तमामु घणी अहम हूंदी। छो जो पाण हुते ख़ालिद बिन वलीद जी अक़ल खां मतिलबु तमामु घणी अजीबो ग़रीब क़िस्म जी जेको हुननि जे अंदरि महारतूं, स्किल्स और टैलेंट आहे, उन ते पाण ॻाल्हि कंदासीं इंशाअल्लाह अज़्ज़ व जल। चवण जो मक़सदु इहो आहे त असां तव्हांजे लाइ इहे वीडियोस ठाहियूं पिया सवली सिंधी ॿोली में। जेकर तव्हांखे असांजो कमु पसंदि अची रहियो हुजे त काइंडली असांजे कम खे तव्हां लाइक करे सघो था, तव्हां जेको सुठा सुठा कमेंट करे सघो था, शेयर करियो ऐं अलबत्ता जिन अञा ताईं सब्सक्राइब कोन कयो आहे, सब्सक्राइब करे वठो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।